चंगी तरह। अल्लाह दे नाले दे खैर दे बाबा, कपड़ा पैसा माली मदद दे की थे बाबा, इन फकीर की मदद करवा। फकीर अरे एतरी भी तमीज़ नथी जो घर में घिरियो आयो है, खैरात तो दरवाजे ते घुरबी आए। पर पुलिस वारा घर मालिकन के बाहर मार देन था। मां तो पिंडण वारो आया, मुंह लाए स्पेशल पैकेज अथनिन। अरे माफ कर चयो मैं ना निकल अंदर की आयो आई अवा खातिरी कयो मोहतरमा, मां मुक्को मोल सैनिटाइजर थेला बाबा। माफ कर फकीरा। छाजी माफी रे, माफी घर जा 500 रुपया दिया तो ऐ पुठी ते लट्ठू अलग खाया तो। पर तू माट कर मुमला मुमला। अरे हेरे तोखे की खबर पई हिन जे नाले जी? हिंजो तो बरंदर चेहरो बुधाए तो त हिंजो नालो मुमल है। मां गाल सिधी कंदम चाचा, तुंजी धी त ॾाढी खूबसूरत है। ये मुझी धी ना है, मां इन जो मुर्स आया। अरे तो जो केड़ो कम असा रिश्तन में? माफी बाबा माफी, मुके खैर खपे बाबा। भला फकीर तोखे कोरोना का ड्रॉप न तो थे? जिते मोबाइल थुक हणी ओगे ऐं शापर फूक ॾेई खोलन ऐं उते कोरोना अंगूठो पटी दिया। 20 रुपया वठ ऐं निकरो तो हल। हीअं कर तू बखा 20,000 वठ ऐं तू हितां निकर। अरे हले तो बाहर जा कई ते पूरो। अदा नाराज नथी, 20 रुपया तो वारो ही नथा खाए न, पोइ भी नथो मिड़ी 1000 रुपयो दे, छो त 500 रुपयो तो मुंहिंजा इन्वेस्ट थियलन। अरे हाणे तो हले तो या कई पादरेशन शुरू हल। अरे फतू फकीर कंहिंजे दर तां खाली कोन वियो आ, मुंहिंजो कैरियर ख़राब न कर पोड़ा। अरे हल हाणे कैरियर जा सका इन अमल जा नतीजा ॾाढा ख़राब निकरंदई। अरे आओ आओ हल। जंहिंजी पंहिंजे घर में नथी हले उहे बि असांखे घरां कढनि था। हेड़े असांजा नसीब। अरे हाणे घणी बकवास न कर। तू छो तो बकवास करी, छड़ो तुंहिंजो हक़ आहे छा? शुक्र थियो जो बाहर वया, रहंदो मुझे मथे में सूरी वधी वियो है। छोकरी तो टिकटॉक के 4 जंट लगाए छॾी, सफ़ा सो टीवी जी अदाकारनि जी मारे बीठी आहे। हिंदुस्तान वारा थी विया। अच्छा साईं जन अची विया, अचो पियो। हुकुम कयो साईं। तोखे भला ॻाल्हि सम्झ में नथी अचे छा? कहिड़ी? अड़े ॾे तोखे मास्तर कीअं कयो आहे? तोॾे ॾाह भेरा न्यापो माणियो आहे त मंत्री ॾे, जीअं तोखां पहिरियां उस्ताद वसीम ऐं उस्ताद कासिम वारा ॾींदा। उहे त ड्यूटी चोर हुया, स्कूल ईंदा ई न हुया। स्कूल न अचण या ड्यूटी न करण, हुनजी फीस तालीमी अमलदार वठंदा आहिनि। बाक़ी मुंहिंजी फीस कहिड़ी बि हालत में ॾियणी पवंदी, इहा तय थियल आहे। छा तय थियल आहे? मुंहिंजे इलाइक़े में थाणो, अस्पताल या स्कूल जेको बि हलंदो, मुंहिंजी तय थियल फीस मूंखे ॾियणी पवंदी। पर छा जी? कमदार हिनखे सम्झाए त 1 हफ़्ते अंदरि फीस जमा कराए, न त हिनखे सोने या फतूअ जे हवाले करे छॾिजे। जी साईं। मज़ो ई ख़राब करे छॾियो। मां टिकटॉक पियो ॾिसां। ससुई मां जेका बात ॿुधी आहे
कुंडे बाग में बिठो काथे आ तू जल्दी आ ससुई जल्दी आ हाणे मुको सब्र नथो थे ससुई ठीक है तू जल्दी अचण जी कर मुझी सोनी ससुई मां बेंच ते वेया तो ससुई तू काथे आ ससुई माची बस ससुई पूरी पार को नथी हाजिर मुझे सही हाजिर ससुई ये डगी माई केर है मुची जेरण सुना सही पांजे मुंह तेरे घर न मगे हाजिर सही हाजिर पुनले तू मुसा धक्को कयो है पुनले तो के जा पुत्र आगे होती ए खोपड़ी को पार गोली यो सरासर धक्को है अल्लाह ने अल्लाह सना माय स्वीट हार्ट चओ थियो जो तूं अची वएं मां तुंहिंजे बारे में पई सोचां छो मूंखे ऑनलाइन वारियूं ड्रेसिस नथियूं वणनि कंहिंखे ॾिसी सेल त कराए ॾे छॾी न ॻाल्हि खे ॿुध मूंखे सरकारी जॉब जो आसरो मिलियो आहे सच्ची गवर्नमेंट जॉब वाह वाह असल में मूंखे 20 लख घुर्जनि एतिरी रक़म ओके मां ॾिसां थी कोशिश कयां थी ओके गुड बाय लॻे थो त हाणे ज़रूरु का भलाई थी हाणे मां आराम सां रेस्ट करे पोइ सना जे कम जे बारे में सोचां थी लगना है तो बहुत सारा मालूमात रखी सा हेलो बद्र अस्सलाम वालेकुम सर मुझे मदद कयो सर मां मैनेजमेंट सां ॻाल्हायां थो ऑफिस में अवां जी रेजिडेंट जो बंदोबस्त करूं था सर खुदा को बने मुझी तो जान चलायो माता बच्चन के दो कंदुस ही आहे तुझो वर्क फ्रॉम सर मेरे रिपोर्ट तैयार कर दिया है जी जी सर आपको कहना है खुदा नैरेटिव रिपोर्ट तो के हाणे याद आई है छापे वक्त में बॉस सके कुछ न जानो तू ते कैद में आई आओ ना मुझी रानी ना ठीक है उठ तना मुश्किल उठ शाबाश उठ हाँ हाँ एक दो चार पंच शाबाश ॻाल्हि ख़बर थी छा आहे बहादुर हिन दौर में ना सुठा मुड़ुस अचण बंदि थी विया आहिनि सो उन्हनि खे मार ॾेई सुठो बणाइणो थो पए तूं मुंहिंजी ॻाल्हि जो बुरो न मञो हाणे मुंहिंजी शॉपिंग जा पैसा ॾे हा मुंहिंजो ॾींदो उहो हिते आहे छा ईअं चइबो आहे ठीकु आहे हाणे घणी बक बक न कर मुंहिंजी शॉपिंग जा पैसा हा ही छापू जा पैसा थैंक यू
राणी मां सदको तुंहिंजी मुर्क तां ही कहिड़ियूं बलाऊं आहिनि? तव्हांखे इनाम ऐं प्रमोशन जी मुबारक हुजनि। ख़ैर मुबारक ॿियो इहो त तव्हां इहो भलो कमु शुरू कयो अथव।